ज़िंदगी जो को यादगार वाक़ियो या लम्हो घणा आहिनि। ज़िंदगी आहे यादाश्तनि जो मजबूरो। जी उहो असांजो दोस्त हिकिड़ो शाइर चवंदो त सहकी सदियूं साल अचनि था, होलनि पुठियां हाल अचनि था। सहकी सदियूं साल अचनि था, होलनि पुठियां हाल अचनि था। हालनि ऐं अहवालनि पुठियां हिकिड़ी बुलंदड़ ॿोली आहे। हर कंहिं माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। वाह वाह। सो इहो हसन दर्स जो आहे त हर माण्हू जे मन में यादगिरियुनि जो हिकिड़ो तूफ़ान बर्पा हूंदो आहे सॼो वक़्तु। ऐं यादगार वाक़िया इलाही हूंदा आहिनि। पोइ हिकिड़ो कोन यादगार वाक़ियो हुन मां चूंडे बयानु कजे त मुंहिंजे ख़्याल में इहो तमामु घणो ॾुखियो थींदो त भई ज़िंदगी में हिकिड़ो कहिड़ो वाक़ियो आहे चूंडे जेको आऊं बयानु कयां। हाणे वाक़िया आहिनि जेके ॾुख ॾींदड़ बि आहिनि, वाक़िया आहिनि जेके सुख ॾींदड़ बि आहिनि, सही वाक़िया आहिनि जेके पुरमुसरत बि आहिनि, वाक़िया आहिनि जेके दुखदायक बि आहिनि। माण्हू जो कॾहिं मन माकोड़ी कॾहिं केरशी त उन मां उहो वाक़ियो चूंडे खणिजे जेको पुरमुसरत हुजे या दुखदायक हुजे। उहो मुश्किल आहे तमामु घणो। पर हिकिड़ी ज़िंदगी में मुंहिंजो हिकिड़ो वाक़ियो थियो मुंहिंजी ज़िंदगी में, तव्हां इसरार कयो था, तव्हां ॿुधायां थो त उहो वाक़ियो इहो हो जो पलीजे साहिब खे उनजे जिस्मानी वजूद खे, हूअं त पलीजे साहिब असां सां गॾु सॼो ॾींहुं जीअं मूं सवेल चयो, पर उनजे जिस्मानी वजूद खे बि कॾहिं मूं तसवर न कयो हो त उहो असां खां अलॻि थी वेंदो। पोइ पलीजे साहिब बीमार हो, हॉस्पिटल में दोस्त खणा विया। जंहिं ॾींहुं पलीजे साहिब जो इंतकाल थियो उन साॻे ॾींहं ते मुंहिंजो नौजवान सौट हो, भेणियो हो, उहो एक्सीडेंट में गुज़ारे वियो। त मुंहिंजे लाइ दुखदायक तरीन घड़ी हुई जो आउं पलीजे साहिब खे कुल्हो न ॾेई सघियुसि। जंहिं माण्हू जिन्ही खां जुदाई जो तसवर गुनाह हो, अड़े यार तिन खां विछड़ी वियासीं। त उहो हिकिड़ो वाक़ियो जेको दुखदायक ज़िंदगी जो ऐं इंतिहाई ट्रेजिडिक। लतीफ़ साईं चयो त ॻोरा ॿई पार हीअं हैरत में पियो। कॾहिं कॾहिं ॿई जेके सूरतूं हूंदियूं आहिनि उहे ॻोरियूं थी पवंदियूं आहिनि ऐं तमामु हिकिड़ियूं सम्झो त भारी भरजम थी पवंदियूं आहिनि। माण्हू फ़ैसिलो न करे सघंदो आहे त कहिड़े पासे वञा। उहे अहिड़ा वाक़िया ज़िंदगी में जेके बि आहिनि तिन खे आउं पंहिंजी ज़िंदगी जा यादि कयां। हर प्रोग्राम जो मतलब तमाशो नहीं। हर प्रोग्राम हंगामे की सूरत में ना पेश कबो। वक्त ऐं हालात भले कहिड़ा बि पंहिंजी सिंध हमेशा तव्हांजे लाइ मालूमाती वीडियो खणी ईंदी आहे। पोइ उहे प्रोग्राम अॼु जे शाइर जी सूरत में हुजनि या खणी प्रोग्राम नई टई जी सूरत में हुजनि। वसंदी वसंदी वहाण वहाण जी दाह आला ऐवाननि ताईं सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी सिंध पहुचाईंदी आहे। लोक गीत हुजनि या सिंधी कहाणियूं हुजनि, फ़क़ति पंहिंजी सिंध तव्हांजे लाइ खणी ईंदी आहे खोड़ सारा प्रोग्राम। यकीनन तव्हां सभिनी लाइ त पोइ ॾिसण न विसारींदा सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी सिंध ते।